आइंदा पंहिंजी अम्मा जो ख्याल कंदा कयो, अम्मा जो एहतराम कंदा कयो, अम्मा जो अदब कंदा कयो। हुज़ूर फरमाइनि था त माउ जो शान तव्हांजे पीउ खां वधीक हमल ॼणण, खीर पियारण, पालण, ओजागा करण, वधीक तकलीफ़ूं सहण माउ जे वस में आहे। आका फरमाइनि था उन करे माउ जो हक़ पीउ जे हक़ खां वधीक आहे। मां वधीक अल जन्नतो तहतिल अक़दामिल उम्मात। हुज़ूर फरमाया जन्नत तव्हांजे माउ जे कदमनि जे हेठां आहे। अॼु मुसलमान बेअदब आहिनि, पंहिंजे पीउ माउ जा अबे अम्मा जी शनास न आहे, अबे अम्मा जी शनास न आहे, अबे अम्मा जो एहतराम न आहे। ओ मुसलमान असां सीता रोड जे एतिरा माण्हू ॾिठासीं जेके पंहिंजे अम्मा जे गुस्ताखी में मरी विया, उन्हनि जे क़ब्रुनि मां रड़ियूं ऐं दाऊं कूकुनि जो आवाज़ पई ॿुधुसि। ओ मुसलमान एहतराम कर पंहिंजे अबे अम्मा जो ख़्याल कर, कुराड़ा थियनि। हुज़ूर फरमाइनि हिन खे छिड़ बि न ॾे। जेको अथई वसियत हार पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत कर, उन्हनि खे खारा प्यारा। भई 5 रुपया तोखां घुरनि था, जेको तुंहिंजे जेब में आहे त बिस्मिल्लाह करे पंहिंजे अबे अम्मा जे आॾो रखंदो कर। कमाई थो मुंहिंजा सोना लख रुपया कमाई थो, कॾहिं 1000 रुपयो 500 रुपया पंहिंजी माउ अबे जे तरी ते रखियई, अरे पहिरियां घर ॿिया हलाईंदो वती पंहिंजे अम्मा जी शुनास नथो करी। ओ मुसलमान क़यामत जे ॾियारे वाहिदुल क़हार जे दरबार में कहिड़ो जवाब ॾींदे, हुज़ूर जे अॻियां कहिड़ो जवाब ॾे? छा चवंदे हुज़ूर खे? हुज़ूर साईं खे चवंदे साईं मां कलमो बि पढ़ंदोसि, हे कम बि कंदोसि। अफ़सोस मुसलमान जे अल्लाह के जे रसूल के नाराज़ कयो ते अल्लाह के नाराज़ कयो, जे अल्लाह जी ज़ात के नाराज़ कयो, तंहिंजा ॿई जहान बर्बाद आहिनि। ओ मुसलमानो ईमान वारो अबे अम्मा जो शनास कयो, अबे अम्मा जो अदब कयो। इंशाअल्लाह इन अदब में सभु कुझु आहे। दुरूद पढ़ंदो मां हिकिड़ी रिवायत बयान कंदो। थकजी पिया हो जा हाफ़िज़ हज़रत अलकमा, हेॾे तवज्जो, हज़रत अलकमा मुझे सोने नबी जो सोनो सहाबिया। ओ सहाबा आसमानो रुशद के रोशन सितारे हैं, रहे हक के दिखाने को ये नूरानी मुनारे हैं। सहाबा असांजे ईमान जो निशान। हुज़ूर फरमाइनि था जे मुंहिंजे असहाब सां मुहब्बत कयो, जे मुंहिंजे सहाबा सां मुहब्बत कई ते मां मोहम्मद सां मुहब्बत कई, जे मां मोहम्मद सां मुहब्बत कई ते अल्लाह जी ज़ात सां मुहब्बत कई। सरकार फरमाइनि था महबूब अलैहिस्सलाम फरमाइनि था साहबनि सां मुहब्बत रखंदा कयो, आल बे सां मुहब्बत रखंदा कयो, पंजतन सां मुहब्बत रखंदा कयो। अल्हम्दुलिल्लाह असां सभिनी जा ग़ुलाम आहियूं। हज़रत अलकमा सहाबिया पोयों टेम ज़बान कलमे खां बिही वई आहे, ज़बान मां कलमो नथो निकिरे। हेॾे तवज्जो, कलमो नथो निकिरे। सहाबी महबूब जे दरबार में डोड़ंदा आया, फिदाओ कलमी अबी असांजा पीउ मां तुंहिंजे मथां कुर्बान वञनि, या रसूलल्लाह तव्हांजो ग़ुलाम हज़रत अलकमा जंहिंजी ज़बान बिही वई आहे, कलमो नथो निकिरे। पाण करीम फरमाइनि था ओ सहाबियो तो हलो, अॻियों शमो पोयों परवानो। बेटा ही पेरो पियो खयो अचे, मूं सारींदे सुपरी अची जे हिकार त पेरे दरियाए पिंबिरियो हंध विछाया वार, साजन सब जमाराऊं गोली थी त गुज़ारियां। महबूब करीम जनदा पंहिंजे साहब किराम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरका सां गॾु तशरीफ़ फरमा हन। अॻियों शमो है पोयां परवाना हन। महबूब करीम अलकमा जे घर में आया, सरकार जो ॾिठो हज़रत अलकमा सुतो पियो आहे पर ज़बान मां कलमो नथो थिए। पाण करीम ने फरमायो ओ सहाबियो ॾियो ख़बर अलकमा जो पीउ जहिड़ो आहे, सही वफ़ात करे वियो आहे। पाण फरमाइनि था अलकमा जी मां जहिड़ी आहे, सही हा जहिड़ी आहे। पाण फरमाइनि था उनखे वठी अचो, चओसि त तोखे मदीने जो महबूब थो सॼे, काइनात जो रसूल थो सॼे, साईं थो सॼे, या असां वटि अच या असां तो वटि अचूं। मदीने जा ताजदार दिलबर हबीब मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा
सरकार दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में उहा कुराड़ी औरत अलकमा जी अम्मा आई। पाण करीमन फरमायो अम्मा अलकमा खां राज़ी हैं या नाराज़ हैं? खुदा जो कसम आहे जलाल में थी चवे, गुस्से ऐं कावड़ में थी चवे या रसूल अल्लाह फिदा कयो मियां भी मां पंहिंजे पुट खां नाराज़ हां, नाराज़ हां, नाराज़ हां। मुझे महबूब करीम जो ये अल्फाज ॿुधा। पाण पंहिंजे साहबनि खे, अबू बकर सिद्दीक़ के, अमीर उमर के, अमीर उस्मान के, मौला अली के, हजरत तलहा के, हजरत हुरैरा के मुझा सुने महबूब फरमायो ओ सहाबियो देर न कयो, बाह जो मच बारियो अलकमा के बाह में साड़ींदासीं। जेखा दुनिया में मां नाराज़ आहे उन जो जीअण जो हक़ न आहे, उनखे बाह में जलायो। जॾहिं अमर जो ये अल्फाज ॿुधा त मुंहिंजे बच्चे खे बाह में साड़ींदा, आग में जलाईंदा, रोई करे दाऊं थी करे या रसूल अल्लाह मां पंहिंजे बच्चे खे बख़्शे छॾियो, बख़्शे छॾियो। ओ मुंहिंजा दा, ओ मुंहिंजा मिठा, ओ मुंहिंजा दिलबर भा, मुंहिंजे हबीब जा परवानो। जॾहिं हज़रत महबूब दो आलम जे साम्हूं हज़रत अलकमा जी मां ईअं अल्फाज जो कया त मूं बख़्शियो मां त होॾो ज़बान शुरू थी वियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दम परवाज़ थी वियुसि। दुआ घुर अल्लाह ताला हलंदे हलंदे महबूब जो कलमो नसीब फरमाए। जेको कलमे सां मरे हो जन्नती आहे। तो मुसलमान भाइरो अल्हम्दुलिल्लाह मुझा सुना ऐं तव्हांजो ॻोठ खे ख़ुदा ताला आबाद ऐं शाद फरमाए। हे भलो घर ख़ुदा जो तव्हांजो घर में ठहियो आहे माशाअल्लाह। ॻोठ वारनि जी ख़िदमत आहे। अल्लाह अञा बि तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाईंदो। ख़ुदा जे घर जी, आलिम सगुर जी, हाफ़िज़ साहब जी, मदरसे जे तालिबनि जी ख़िदमत कंदो त ख़ुदा तव्हांखे न छॾींदो। हुज़ूर फरमाइनि था जॾहिं इहे मदरसे जा तालिब नंढड़ा नंढड़ा नुज़हतुल मजालिस अल्लामा अब्दुर्रहमान सफ़ूरी रहमतुल्लाह अलैह ॿिए जुल्द में लिखियो आहे त जॾहिं मदरसे जा तालिब थाल खणी पोइ कंहिं घर वाज़े ते अचनि था, को अबे जे नियत, को अम्मा जे नियत, को ॾाॾे जे नियत, फी सबिल्लाह मानी अता कंदो आहे। हुज़ूर फरमाइनि था पोइ अल्लाह जिब्रील खे फरमाए थो जिब्रील अॼु महबूब करीम जे दीनी मदरसनि मां हे नंढड़ा नंढड़ा तालिब निकिता, इन्हनि जे परनि जे, इन्हनि जे पेरनि जे हेठां पंहिंजा पर त विछा। असां तव्हांजे ज़ारी में मदरसे जा तालिब चवंदा मुला अथव मुला, पर इन जो क़दुरु अल्लाह खां पुछ, उन जे रसूल खां पुछ। हुज़ूर फरमाईंदा जॾहिं इहे नंढड़ा मासूम ॿार थाल खणी हलनि था पोइ अल्लाह साईं जल शानो जिब्रील खे फरमाए थो जिब्रील इन्हनि जे कदमनि जे हेठां पर विछा त इहे तुंहिंजे परनि ते हलनि। हिकिड़ो पर हेठि हूंदो आहे, ॿियो थाल जे मथां हूंदो आहे। हुज़ूर फरमाईंदा 70 बीमार जी शफ़ा इन मदरसे जे तालिबनि जे फ़क़्र जे मानी में आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त माशाअल्लाह असां तव्हां बि घर में खाईंदा आहियूं, पर जेको इन बोड़ में मानी में मदर छोरा सॻा थी पिया आहिनि। हा साईं, मां पंहिंजे मदरसे जी ॻाल्हि कयां, मां पंहिंजे मदरसे जी ॻाल्हि कयां। खाई खाई पोइ मुंहिंजा सुणा जेके अलाह खाराए न, हा ठंडा ठंडा अरे मीठा मीठा खाते हम है खिलाते वो हैं, ये सब अल्लाह जा करम आहिनि। ला इन शकरतुम ला अज़ीदन्नकुम। ख़ुदा फरमाए थो मां जेतिरो ॼां थो उन ते शुक्र कर त मां रब अञा वधाइजांइ। हिकिड़ो दफ़ो शुक्र कर त रब थो चए मां 2 दफ़ा ॼाए, 2 दफ़ा शुक्र कर त मां 3 दफ़ा ॼाए। जेतिरो ख़ुदा जो शुक्रानो कंदे ख़ुदा तो फरमाए मां छॾींदोसि, जेतिरो शुक्रानो कंदे मां रब वधाईंदो। पंहिंजे अबे अमा जी ख़ैरात हुज़ूर फरमाइनि था त जेको दुनिया में अबे अमा जे ख़ैरात फी सबिल्लाह हिकिड़ो रुगो हे त जेतिरो वसियत आर कयो आहे, पर हिकिड़ो वटो पाणीअ जो बि नाले अल्लाह जे ऐं नियत अबे जे ॾिए मुंहिंजा सुणा दुर्रतुन नासीन वारो बुज़ुर्ग थो लिखे त हिकिड़े कशफुल कुबूर जो बुज़ुर्ग, इहा दुआ पोइ दुआ बसि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो। कशफुल कुबूर जो बुज़ुर्ग हो, क़बरुनि ते कशफ कंदो हो, मुराक़बो कंदो हो क़बरुनि ते, क़बरुनि वारनि जा हाल वठंदो हो। पोइ हिकिड़े दफ़े हिकिड़ी क़बर ते आयो, ॾिठईं त सुभान अल्लाह उहो शख़्स वीचारो अज़ाब इलाही में मुब्तला आहे, जाॾो काॾो उहा बाह वकोड़ी पई। पुछां थो अदा ॾे ख़बर पोइ ते को अथई या को नहीं, को पुट, को चा भाइटियो, को भाणेज। चवे थो अदा मुंहिंजो ॿियो कुझु कोन्हे, हिकिड़ी न्याणी आहे सा बि बदफेल आहे,
फलाणे ॻोठ में फलाणे कबीले में रहंदी आहे। अल्लाह जो कशफल कुबूर वारो बुज़ुर्ग ॻोल्हींदे अची जो आयो, पुछा कई ॻोठ में, चई हा वाक़ई इहा औरत आहे पर फलाणे शाख जे फलाणे तरफ़ रहंदी आहे। हे अल्लाह जो बानो आयो, हकल ॾेई हुनखे सॾु कयईं। उहा अल्लाह जी बानी थी चवे, अबा ॾे हाल वाला कीअं असांखे संभाल कई अथई? चई मां तुंहिंजो बाबो कब्रिस्तान जे अंदरि क़बर में अज़ाब इलाही